जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों अॼु असां तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां ॾेखारियूं था सिंध में कहर। जी हाँ, बिल्कुलु सिंध में कहर है, जेको सिंध असां 75 साल पहिरीं छॾे आया हुआसीं। अॼु हुते हिकिड़ो कुदरती आफ़त, हिकिड़ी कुदरती जेके चईंदो आहे सैलाब आयल आहे, जंहिंसां के हज़ारों घर पानी जे अंदरि ॿुॾी विया आहिनि। बिल्कुलु सही ॿुधियव तव्हां। सिंध जेके अॼु पाकिस्तान बि चईंदा आहिनि, उहो बिल्कुलु ई तबाह ऐं बर्बाद थियण जी स्थिति ते अची वियो आहे। उते अहिड़ी भयंकर बारिश, अहिड़ी भयंकर ॿोॾ आई आहे कि जिते हज़ारों न अबीतू लाखों माण्हू बेघर थी विया आहिनि। जी हाँ, लाखों माण्हू बेघर थी विया आहिनि। गांव जा गांव पाणी जे हवाले थी विया आहिनि। जिन माण्हुनि लाखे करोड़ों रुपए जी बिल्डिंगूं ठाहे रखियूं, उहे छप करे बिल्कुलु पाणी जे अंदरि ॿुॾी वयूं, ख़तमु थी वयूं आहिनि। दोस्तो ही नज़ारो तव्हां लगातार टीवी स्क्रीन ते ॾिसो पिया। इहो पंहिंजे सिंध प्रांत जो नज़ारो अथव, जेको लगातार असां तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारियूं पिया। स्थिति बद का बदतर थी वई आहे। अगरि तव्हां उते जे जरा सी अगरि तव्हां रुगो भाॼियुनि जी ॻाल्हि करो त भाॼियूं आसमान बि छुअनि आहिनि। आलू बसर टमाटनि जी ॻाल्हि करो था त 400 खां 500 रुपए किलो पिया विकामजनि। ऐं उते जी जनता जा हाल अगरि तव्हां ॾिसंदा ऐं ॿुधंदा त तव्हांजी रूह कांपजींदी, तव्हांजी आत्मा चईंदी कि हे मालिकी कहिड़ो कहर आहे। जी हा, बिल्कुलु। छोकी जेका माण्हू बेघर थी विया आहिनि, जेका नंढा वॾा ॿार ऐं बुज़ुर्ग जेका बेघर थी विया आहिनि, अॼु उहे हिकु रोटीअ लाइ करे पिया तरसनि, हिकु रोटी लाइ करे पिया तरसनि। अलाए केतिरा मासूम ॿार, अलाए केतिरा बुज़ुर्ग माताऊं भेनरूं उते बुख मरण जी कगार ते अची वियूं आहिनि। ऐं कुझु ॿुधण में बि अचे त को ॾाढो वॾो बांध आहे, उहो बि टुटी चुको आहे। उनजो बि कहर लगातार जारी आहे, लगातार जारी आहे। अलाए केतिरी फसलूं, अलाए केतिरी ज़मीन, अलाए केतिरे हज़ारे मकान तबाह थी विया आहिनि। ऐं हज़ारे माण्हुनि जी अञा ताणी मरण जी सूचना अचे पई। अञा को आंकड़ो क्लियर कान थियो आहे, पर ॿुधाइनि था कि घटि में घटि 25 खां 30 लख माण्हू बेघर थी चुका आहिनि। जी हा दोस्तो, 25 खां 30 लख माण्हू बेघर थी विया आहिनि। असां लगातार तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारूं पिया कहिड़ी तबाही जो मंज़र अथव। इहो पंहिंजो सिंध अथव। जी हा, इहो पंहिंजो वारो सिंध अथव, जेको पाण 75 साल पहिरीं छॾे आयासीं। त दोस्तों तव्हां लगातार स्क्रीन ते ॾिसो पिया सिंध में कहर, ॿोॾ जो कहर, बरसाति जो कहर। बहरहाल असां असांजे चैनल जे माध्यम सां इन्हनि सभिनी बेघर इंसान जेका ई बेघर थी चुका आहिनि, जेका ॿोॾ जी चरपेट में अची विया आहिनि, उन्हनि सभिनी लाइ करे असां इहे असांजे झूलेलाल साईं खे, असांजे वरुण देवता खे, असां असांजे दरिया खे इहे ई था पुकार करूं कि हे मालिक इन्हनि सभिनी जी मदद कर। ॾाढो ई ॾुखियो समय आहे ऐं ईश्वर सभिनी जी मदद करे। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।